नाज़रीन, जाती ऐवान सहाफ़त जाती में जिसका अॻवान ज़ुल्फ़कार तुर्की अॻवानी में शहीद नाज़िम जोखियो खे भेटा पेश कई वई। जिसका अॻवान पारां शहीद नाज़िम जोखियो जी तस्वीर अॻियां गुलाब जा गुल निछावर करे मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई वई। उन सिलसिले में सहाफ़ियुनि ऐं सोशल वर्करनि शहरियुनि सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त शहीद नाज़िम जोखियो सिंध जो दिलेर पुटु हो, जंहिंखे जंगली जीवत ऐं माहौल खे बचाइण ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। शहीद नाज़िम लाइ सॼी सिंध उथली पई, जेका शहीद जी जीत आहे। जॾहिं त जबर ॾाढ जी सरदारी निज़ाम जागीरदारी भोतारनि जी मात आहे, जेका सदियुनि ताईं ॻाई वेंदी। नाज़िम जोखियो हिकु शौरी सोच हो, जंहिंखे जागीरदारी सोच रखंदड़ हिसाइण दॿाइण जी कोशिशि कई, पर नाज़िम न झुकियो, न दॿिजी सघियो, जंहिं ते उनखे बेरहमाणू तशदुद करे शहीद कयो वियो। सरदारी जागीरदारनि निज़ाम जो ख़ात्मो तॾहिं अची सघे थो जॾहिं इंसान पंहिंजे अंदर जी सलाहियत ऐं शौरी ताक़त पाण खे जागीरदार अॻियां न था ॾेखारे सघे। छाकाणि त हिन समाज में कदी सोच रखंदड़ खे आईनू ॾेखारणु लाज़मी आहे। इन्हनि चयो त असां नाज़िम जोखियो लाइ जुड़ंदड़ GIT ते मुकमल बेइतमादी ज़ाहिर करियूं था ऐं आला अदालतुनि खां GIT जोड़ण जी घुर कयूं था, जितां संदसि बेगुनाह क़त्ल जो इंसाफ़ मिली सघे थो। आख़िर में शहीद नाज़िम जोखियो लाइ सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि पारां ख़ुसूसी दुआ घुरी वई।